99 वारो धिको यानी माया मेड़ण जे फिक्र में कंजूसाई ते संदरो बधी बीहण। दोस्तों हिकड़े लखापति सेठ जे घर जे लगभग हिकड़े दर्जीअ जो घर होंदो हो। सेठ जे घर में रोजानो दाल ऐं साई भाजी तैयार थींदी हुई, मगर उन मजदूर दर्जीअ जे घर में रोजानो गोश्त मच्छू हूंदा हुआ। हिकड़े ॾींहुं सेठ जी ज़ाल पंहिंजे मुड़स वटि शिकायत पेश कई त असांखे धणीअ सभु कुझु ॾिनो आहे, तंहिं हूंदे बि असांखे चङो खाधो कॾहिं बि नसीब कोन्हे। होॾां हुन दर्जी मज़दूर जे घर में रोज़ानो गोश्त मच्छी तैयार थी थिए। सेठ चयुसि त दर्जी ऐं संदसि ज़ाल 99 वारो धिको कोन खाई ॾिठो आहे, पोइ छो न मज़ा माणींदा भला? ज़ाल पुछुसि त इहो 99 वारो धिको छा आहे? सेठ जवाबु ॾिनुसि त हिकड़ी गोथरी खणी अच, उन में 99 रुपया विझी कंहिं नमूने सां वञी संदन घर रखी अच ऐं पोइ ॾिस त उन मां कहिड़ो थो लकाव थिए। सेठ जी ज़ाल मुड़स जे चवण मूजिबि 99 रुपया गोथरीअ में विझी मालिक जी अख वठी संदन हंध में विहाणे हेठां रखी आई। दर्जीअ जी ज़ाल राति जो हंध पथारण वक़्तु गोथरी ॾिसी चाह मझां खणी आई ऐं अची मुड़स जे आॾो रखियईं। चयाईंसि त ला शक असां जूं दुआऊं अलाह साईं क़बूल कयूं आहिनि जो हीअ रुपयनि सां भरियल गोथरी घर वेठे ॾियारी अथसि। दर्जीअ गोथरी खोले रुपया गणिया त 99 रुपया थिया। ज़ाल उहा गोथरी वापसि वठी चयुसि त आख़िर तूं बि पोढ़ो थींदे। सियाणनि जो चवणु आहे त उहो की कजे जेको मींहं वसंदे कमु अचे। पाण वटि आहे त सभु कंहिं वटि आहे, तंहिं करे हींअर खां किनात करे कुझु न कुझु बचाईंदा रहूं। दर्जीअ चयुसि त नंग आहे नंगीअ ते, जंहिं साव ॾिनो आहे सो गिराव बि ॾींदो, छो वेठा कंजूसाई करियूं? मगर ज़ाल चयुसि त न, असांखे दाता ॾियारिया आहिनि 99 रुपया, जिन में रुगो हिकिड़ो रुपयो विझबो त थींदो पूरो 100, पोइ 100 मां 200, 2 मां 400 करे आख़िर असीं बि पाड़े वारे सेठ जहिड़ा थी पवंदासीं। उन ॾींहं खां वठी उन्हनि बि दाल ऐं साई भाॼी खाइण शुरू करे छॾी ऐं गोश्त मच्छीअ जो नालो ई विसारे छॾियऊं। होॾां ॻुझी तरह सेठ जी ज़ाल बि संदन ख़बर चार लहंदी हुई। हिकड़े ॾींहुं सेठ खे चयाईं त अवां उन्हनि ग़रीबनि ते अहिड़ो को जादू फूकियो आहे जो वीचारनि खां चङो खाधो खाइण ई विसरी वियो। सेठ जवाबु ॾिनुसि त न, मूं उन्हनि खे 99 जो धिको ॾिनो आहे, जंहिं जहिड़ो ॿियो को जादू आहे ई कोन। सो दोस्तों इन खे चवंदा आहिनि 99 जी चोट। इन बारे में अवां छा था चओ कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे यारनि दोस्तनि सां ज़रूर वंड कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।